अचो 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 बाबा, ताज़ा केला अची विया, नवा मार्केट में केला लही विया। अंगूर तमाम मिठो, मिस्री अंगूर अची वियो आहे। अचो जान बनायो, गुटका मावा नशा छॾे ॾियो। केला खाओ, अंगूर खाओ, जान बनायो ऐं जान बनाए वञी जियो। ईअं करियो बाबा, तमाम सस्तो रेट आहे, तमाम सस्तो। 150 दर्जन वारो केलो सिर्फ़ 120 ऐं अंगूर 150 रुपए में पा हूंदो हो, जेको सिर्फ़ 100 में खाओ। जान बनायो, मिर्चूं तमाम सस्तो फ्रूट पियो हलाए। अचो जल्दी अची वञो बाबा, हींअर ई अचो 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 बाबा अचो, केला खाओ, तमाम ताज़ा केला। वरी अलाए कॾहिं मौसम ईंदी केलनि जी। अचो केला खाओ, अचो 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 बाबा अचो। अड़ी जी ये केला न बाबा, ये केला हाँ तुतन हाँ, ये सुठा ही VIP मिठो केलो आहे, नओं ताज़ो आहे। ताज़ो ताज़ा केला आया न नवा। इताई ही अंगूर ही ॾिस, ही खाई ॾिस, हाँ खाई ॾिस। ताइण जो मिठो न हुजे त पैसा ई न ॾिजां। हाँ आहे न मिठो? खट्टो हाँ खट्टो खटो कीअं? ही मिठो, ही खाई ॾिस, ही खाई ॾिस, इहो मिठो आहे। मिठा धोता आहिनि हा, धोतल आहे, खा। हाँ मिठो आहे। सही आहे हा सही कीअं? ही हेॾा मिठा मिस्री धनिया के ही हाँ किलो धनिया किलो कोन, ही पा 150 जो मार्केट में आहे। हाँ पर हिते आऊं सिर्फ़ 100 में पियो ॾियां। अले चलिया हा 100 में ना दे, पोइ छा करियां? तू 200 में दे। त हीअ अवाम जे लाइ मिर्चूं सस्तो फ्रूट गरीबनि लाइ खणी आयो आहे। अले पो तू तबाह थी वेंदे। अरे असीं अवाम खे ख़ुशि पिया करियूं, गरीबनि खे। चलियो मानू 150 में वठे न तो 200 में विकणे। हा न? हाँ इहा ॻाल्हि सही आहे, इहा ॻाल्हि सही। तेरा धणे किलो आहे बाबा? ही केला ही हूअं मार्केट में 150-160 रुपए जो दर्जन आहे। अच्छा पर ही आऊं सिर्फ़ 100 में दर्जन पियो हलायां। 100 रुपया? 100 में 100 रुपए। 100 रुपया न लाए, पोइ कीअं हलायां? इताई सा सही है। खा खाई ॾिस, मिठो आहे, मिठो आहे, आहे न मिठो? थोड़ो मिठो आहे। थोरो कीअं मिठो आहे? सॼो मिठो आहे। थोड़ो मिठो आहे। न चेक करे ॾिस, चेक करे ॾिस। ये भी 100 रुपया? हा इहे 100 तुंहिंजे लाइ घणा दर्जन थो वठी? ना पर तू तो ना दे ना यार। 2 दर्जन वठंदे अञा न यार, 90 रुपए में करे ॾींदोसि आहियां। अरे वाह वाह। हा 90 रुपए में दर्जन थी वेंदो। अरे चलिया ही ना कल। हा पोइ तूं पंहिंजे बचनि जे छा ठाहींदे? मूं वारा बच्चा शाम जो जेको फ्रूट बची वेंदो न, हा उहो खाई वेचारा सुम्ही पवंदा। ये केड़ा है इतना दे? हा ये हिते रख हिते रख। हा रुगो खाई पियो। हाणे घणा दर्जन लॻायां? घणा दर्जन? हां वो तू लदाए। हा वो पोइ तू लदा। हा पर पहले आऊं थोड़ो ॾिठा न सुठा आहिनि। सुठा ही छा? ही अंगूर ॾिस, ही अंगूर पिया आहिनि जहिड़ा बिलोर पिया आहिनि। हा न, ही त सुठा मिठा आहिनि न। खटा न यार बाबा तोखे खपनि घणा? तू सूप किथां? सूप कोन्हे, सूप सुभाणे ईंदा। सुभाणे ईंदा? हा सुभाणे अची। दारू बाबा दारू ॿिए ॾींहुं आणी। ही छा? इहो कहिड़ो तरीक़ो आहे यार? न बुता पियो दारू करे। ही तूं रुगो ईअं चरंदो अची जहिड़ी मेह पई गाह खाई है छा आहे? ई तो कच्चो तो नहीं कच्चो आहे। कच्चो ना, ये सही आहे। ये थोड़ो कच्चो लॻे पियो। लॻे तो पर आहे सही आहे, मिठो हूंदो। घणा दर्जन खपनि तोखे? दर्जन घणा खपनि? घणा लॻायां? बेबे हो तो न दे दो ना वो तू आलू बुखार। वो ते आलू बुखार थोड़ा महंगा न। सुभाणे छोकिरो माल खणण वियो आहे मार्केट मां, मंडीअ ते वियो आहे। घणा दर्जन लॻा? ॾिस केलो साफ़ केॾो आहे। साफ़ आहे? असां ही छा आहे बाक़ी? ही साफ़ न आहे। ये साफ़ आहे? पोइ छा आहे? सरफ छा हणंदो? ही मार्केट मां ताज़ो केलो बाबा। हाँ घणा तोखे घणा खपनि? मुझे इलाही खपनि। हाँ पर आऊं चवंदो अंगूर ही कहिड़ो तरीक़ो आहे? रुगो तुंहिंजी पटपटां लॻी पई आई। 150 जा त खाई वियो आहीं तूं। न पैसनि जो मसइलो तो ने। पोइ छा आहे? आऊं वठंदो पैसा ईंदो। पोइ तूं ही वठी कोन पियो? चेक तो लाइ न। इहो तूं चेक पियो करीं? तूं इहो चेक आहे? हाँ आऊं चवां तो हिन अंगूर में हथ न लॻा। ही परे थी। ही छा? ही पैसा ॾे मूंखे जल्दी कर। हल पैसा ॾियां तो वठा तो न पोइ घणा खपनि? हे मूंखे
ते दर्जन खपनि 3 दर्जन हा हा सही ऐं आहे मूंखे ताज़ा 3 किलो खपनि 3.5 किलो हा ताज़ा 3 किलो हा हल सही आहे माना पा ॿुधाए हा ओ मूंखे सूप बि खपनि सूप त कोन्हनि न सूप सुभाणे ईंदा न बाबा न सुभाणे हीअं खपनि हींअर हींअर कोन्हनि हींअर 3 किलो ही लॻायां हा तूं ईअं कर हा इहे थोरो लॻाए हा ऐं सूप वठी जा न सूप तूं हीअं कीअं वठी ईंदे हीअं तूं ही बाबा ही मुंहिंजा ही घणा ही अंगूरनि जी तबाही जेका तूं करीं पई आहे उहो तेतला पियो तेतला पियो ये चेक करण में तूं पा अंगूर खाई वे मतिलबु तो न यार तेतले माण्हू खाईंदो त तुंहिंजी जॻह न हा पर वठणी त तो न हा वठंदो दादा हा ही करो कीअं ही अरे यार हा ये इहो थोरो ताप लॻे थो हा ये साफ़ आहे ये साफ़ आहे हाणे ही दही घणा 3 दर्जन हा हे 3 दर्जन हा ऐं 3 किलो में त सूप खपनि सूप न सूप कोन सूप उतां खमीस वारे दुकान हा तां पोइ वठी आऊं जो वठी अचां हा आऊं वठी अचां हा हल सही ऐं हिते ॿिया थो 3 किलो सूप हा ओ दालू हा हा 2 किलो उहे हा उहो वठी हा हल ठीक आहे पैसा ॾे तां वठी अचां पैसा पोइ आऊं यो तो हिसाब सां लादो हा यको ईअं कीअं हिसाब थींदो अरे यार पोइ हीअं आऊं थी ॾियां हू हिसाब ॾींदे ही हिसाब ॾींदे न पोइ मित तड़े थो त पैसा पूरा ॾींदो न यार ही माण्हू किथे कहिड़ी तबियत जो माण्हू आहे पर हेर गिराक आहे वठी अरे दिलास जो हूंदो आहे न दिलास नती बताईंदो आहे नसीब सां तूं वाकई नसीब सां आयो आहीं तूं माण्हू नसीब वारो आहीं हा यार हा पोइ तूं हीअं कर हीअं गलीअ मां हीअं वेंदे न अॻियां वरी हीअं वेंदे साम्हूं वरी हीअं वेंदे न वरी थोरो अॻियां वेंदे मस्जिद खां क्रॉस करे थोरो हीअं वेंदे न अॻियां जोगी वेठो हूंदो पिने पियो हा इहो तो भाई न उन सां गॾु मुंहिंजो मतां तूं उते वेही रही पिनण ते न पिना तो न उन खां अॻियां मटे खमीस जो दुकान आहे उन ते अंब सूप सभु पिया ही आऊं उतां त मूं आंदा उतां न हा आऊं 3 किलो सूप वठी अचां थो हा ही आते तेज कंदो वञा थो हा ठीक है पर ही अने पैसा यार कमाल है पैसा अची तो न वरी आऊं हे सूप ओ ॿियो उता तो दालू जो दारू आऊं वो वठी अचां थो हा हे वरी बि तो बुतल दे दे न हा थोड़ा ठायां थो ठायां थो हा और तेज कंदो वठी अचां थो पोइ तो सभु तव्हां वटि पैसा ॾेई वञा थो चेक करणा थो वञे न ए आऊं आते तेज कंदो आस्ते चेक करे हा ठीक आहे ठीक है तू वञे तो न केर आऊं केना वञा आऊं ते बीठो आहियां पर जल्दी ॾिस अच जा वरी बता आऊं इन वञा तो इन था तो हल ठीक आहे तूं वञ यार पहिरियों गिराक आहे सुबुह वारो हाणे ख़ुदा करे रुगो वापसी अचे जे वापसी ही चरियो न आयो त पोइ त ही मुंहिंजी त हड़ ई वई ऐं ओधर ते सामान खणी आयो आहियां यार हेतिरो टाइम थी वियो आहे ही अञा कोन्हे मोटियो इन जे आसरे सुबुह खां हिन जॻह ते बीठो आहियां मुंहिंजी पीढ़ीअ ॾांहुं बि कोन वियुसि न त उते हींअर मुंहिंजो थेलो ख़ाली थी वञे यार बसि ही लॻे थो कोन ईंदो यार इहे मुंहिंजा पैसा विया पाणीअ में ख़ुदा कंहिं ग़रीब मिसकीन जो जेकॾहिं को रोज़गार ॾिसो था त वधि खां वधि उन खे हिमत करियो हौसला अफ़ज़ाई करियो छो जो उहो ग़रीब पोरीअ ते हिकिड़ो गाॾे ते फ्रूट खपण वारो जेको न उहो उन मां करोड़पति त न थींदो पर तव्हांजे 100-150 जो फ्रूट वठण सां उन जे घर जी चूल्हो ज़रूरु ॿरंदो आहे त ख़ुदा अहिड़े माण्हुनि जो क़दुरु करियो ऐं ग़रीब मिसकीन मोहताज जेको ॾिसो था त पिनण खे छॾे करे थोरो घणो पंहिंजो जेको कारोबार कनि था न चाहींदे बि उन्हनि खां ख़रीदारी ज़रूरु कजो वॾी महिरबानी वीडियो ते कमेंट लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो जेकॾहिं वीडियो इहो असांजो पसंदि अचे थो त लाइक कमेंट करे शेयर ज़रूरु कजो वॾी महिरबानी।